पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च खे वॾो धकु रसियो आहे, छो त अहम अॻवाननि लॉन्ग मार्च में शिरकत जी दावत न मिलण ते बाइकाट जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त गौस अली शाह, अमीर बख्श भुट्टो ऐं अरबाब गुलाम रहीम लॉन्ग मार्च खां पासो करे वरितो आहे, जॾहिं त इतिहादी जमायत फंक्शनल लीग जे अॻवान अली गौहर महर, फहमीदा मिर्ज़ा ऐं ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बि लॉन्ग मार्च में शिरकत खे गैर ज़रूरी सम्झियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पीर पागारे बि पीटीआई खे लॉन्ग मार्च में शमूलियत खां जवाबु ॾेई छॾियो आहे। होॾां सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी जी अॼु ॿियों भेरो पीर पागारे सां मुलाक़ात थी आहे। गवर्नर कामरान टेसोरी पीर पागारे सां मुलाक़ात लाइ संदसि रिहाइशगाह पहुतो ऐं ॿिन्ही अॻवाननि पाक फ़ौज ख़िलाफ़ ज़हर उगाछण जी मुज़म्मत कई। अॻवाननि जो चवणु हो त हीउ वक़्तु सियासत जो न, मुल्क खे बचाइण जो आहे। सभिनी खे सोचणो पवंदो त कंहिंजो सहूलियतकार बणिजी मुल्क खे नुक़सान त नथा पहुचायूं। यादि रहे त इन खां अॻु बि कामरान टेसोरी ऐं पीर पागारे सिबगतुल्लाह शाह राशिदी विच में मुलाक़ात थी हुई। ज़रियनि जो इहो बि चवणु हो त कामरान टेसोरी हुरनि जे रूहानी पेशवा खे अहम शख़्सियत जो पैगाम पहुचायो, जॾहिं त पीर पागारे बि सभिनी खे गॾु खणी हलण ते पंहिंजो राज़पो ज़ाहिर कयो हो। ज़रियनि जी दावा हुई त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीर पागारे विच में 3 ॾहाकनि खां पोइ मुलाक़ात थियण जो इम्कान आहे ऐं ॿई अॻवान वेछा ख़तम करे मुल्क लाइ किरदारु अदा कंदा।